अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिमोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म पेट्रोल और गैस जूं क़ीमतूं आलमी मंडी मूजिब करण जो ऐलान करे छॾियो। मरी में मुस्लिम लीग नून के सेनेटर्स के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो मुल्क के नुक़सान खां बचण लाइ पेट्रोल अघनि में वाध कई। पेट्रोल अघनि में वाध वारो फ़ैसिलो ॾुकियो हो जंहिं सभिनी खे ॻणती हुई। IMF सां मुआहिदो थी वियो आहे पर वधीक मेहनत जारी रहंदी। इत्तेहादियुनि फ़ैसिलो कयो त हुकूमत मुदो पूरो कंदी। गुज़िरियल हुकूमत IMF सां सख़्त शर्तनि ते मुआहिदो कयो ऐं थियल मुआहिदे ते अमल न कयो त तेल ते लेवी वधाइण वारो मुआहिदो बि इमरान हुकूमत कयो। मौजूदा दौर में डिसइंफॉर्मेशन सब खां वॾो मसइलो आहे। डिसइंफॉर्मेशन की रोकथाम लाइ आगाही ॾियण जी ज़रूरत है। पाकिस्तान दोस्त मुल्कनि सां गॾिजी डिसइंफॉर्मेशन ख़िलाफ़ क़दम खयां आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो ग्रुप ऑफ फ्रेंड्स के इफ़्तिताही तक़रीब के वर्चुअल खिताब। पानी मामलन वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह चयो आहे पाणीअ सां मुल्की मैशियत हलाए सघिजे थी पर पाकिस्तान पाणीअ जहिड़े अहम शइ खे कॾहिं अहमियत नाहे ॾिनी। नई पाणी बाबति का मज़बूत पॉलिसी नाहे ठाही। असां पाणी जा वसीला बचाइण बदिरां वक़्तु बर्बाद कयो। नतीजे तौरु अॼु पाणी पेट्रोल खां बि महांगो। ॿिनि महीननि बाद डॉलर के मुक़ाबले में रुपयो मज़बूत थियण शुरू थी वियो। इंटरबैंक में डॉलर 5 रुपया 43 पैसा सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 206 रुपया 50 पैसनि जो थी वियो। इंटरबैंक में कारोबार शुरू थींदे ही रुपये जो कदर मज़बूत रहियो। ओपन मार्केट में भी डॉलर की कीमत में 4 रुपया लाथ अची वई। ओपन मार्केट में डॉलर 209 रुपयनि ते ट्रेड करण लॻो। 2 ॾींहनि अंदर डॉलर की कीमत में 6 रुपया लाथ आई। यकीन ॾियारियां थो त जेकॾहिं आलमी सतह ते तेल सस्तो थियो त पाकिस्तान में करे सघूं था उहो कंदासीं। IMF सां मुआहिदे में अॻुभराई थी आहे। चीन 2.3 मिलियन डॉलर जो कर्ज़ मंज़ूर करे वरितो आहे। चीन खां सूमर ताईं पैसा अची वेंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त इमरान हुकूमत पाकिस्तान खे ॾेवालो थियण जी कंधीअ ते छॾे वई हुई। 200 अरब रुपयनि जो ख़सारो मिलियो। पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं वधाए पाकिस्तान खे ॾेवालो थियण खां बचायो। इमरान ख़ान ॿुधाए त हू पाकिस्तान खे श्रीलंका छो पियो बणाइणु चाहे। इमरान ख़ान IMF सां मुआहिदो तोड़ियो ऐं हिक तरफ़े तौर तेल जूं क़ीमतूं घटि कयूं। तारीख़ी बजट पेश करे रुगो अमीर तबके ते टैक्स लॻायो वियो आहे। गुज़िरियल हुकूमत जेतिरा बि टैक्स लॻाया उन्हनि मां ग़रीब मुतासिर थिया। इमरान ख़ान को फ़ैसिलो असेंबली में न कयो। इमरान हुकूमत रुगो ऑर्डिनेंस ज़रिए हलंदी रही। इतलात जे सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त इमरान ख़ान के मसनूई तौर वज़ीर आज़म बणायो वियो। इमरान ख़ान के हाणे इदारनि जो न्यूट्रल रहण पसंदि न पियो अचे। PTI हुकूमत 3 सालनि ताईं गैर क़ानूनी कदम खणंदी रही। इमरान ख़ान मुल्की इदारनि ते तनक़ीद करे रहियो आहे। इमरान ख़ान रुगो पंहिंजी पसंदि जा फ़ैसिला करे। सिंध हाई कोर्ट में सूबे अंदर मकानी चूंड मुलतवी कराइण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी। MQM ऐं कॉमपर्सन समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान पेश थिया। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन तरफ़ां रिपोर्ट अदालत में जमे। अदालत MQM वकील जे केस में धुर बणजण वारी दरख़्वास्त बि रद्द कई। सुप्रीम कोर्ट दुआ ज़ोहरा जे वालिद की दरख़्वास्त रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट मूजिब निकाह थियण खां पोइ कानून मूजिब कुझु बि नथो करे सघिजे। हाणे रुगो छोकिरी शादी खे चैलेंज करे सघे। जस्टिस सज्जाद अली दुआ ज़ोहरा जे वालिद मेहदी काज़मी खां सवाल कयो त हू छा था चाहिनि। मेहदी काज़मी चयो त हू कुझु बि नथो चाहे रुगो पंहिंजी न्याणी जी वापसी चाहे। कराची के कोरंगी के इलाके मेहरान टाउन में हद दख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। शरीफाबाद ऐं सेक्टर 6 में हद दख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान इलाके वासियों की मदद। पुलिस एहलकारनि की लठबाज़ी। पुलिस ऐं इलाके वासियों में चक्रियुनि सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। फायरिंग ऐं लठबाज़ी सबबि औरतनि ऐं ॿारनि में के हाथ पइजी विया। कराची में कोरोना के केसनि में ख़तरनाक वाध शरह
21.3 ताईं पहुची वई। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब कराची में कोरोना जे केसनि जी शरह 21% खां वधी वई आहे। कराची में 650 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 138 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी। शहर में कोरोना जी पखेड़ जी शरह 21.3% रही। मुल्क में कोरोना सबब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हिकु मरीज़ फौत। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब 24 कलाकनि दौरान 12,513 टेस्टूं कयूं वयूं ऐं 268 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी। मुल्क में कोरोना जी हाकारी केसनि जी शरह 2.14% रही। मुल्क के मथां इलाइक़नि में प्रे मानसून बरसातुनि बाद सिंध के बैराजन में पानी की सतह में वाध अची रही है। बैराजन में पानी की सतह वधन सबब कैनाल्स में पानी मरहलेवार वधाए पियो। खींजा ढंढ में भी पानी की सतह वधी 47.40 फुट ताईं पहुंची वई। कंट्रोल रूम मूजिब गुडू बैराज से पानी के वहकरे में 1000 क्यूसेक ऐं सखर बैराज वटि 2000 क्यूसेक वाध आई है। केतर कैनाल में 4850, राइस कैनाल में 4015 क्यूसेक ऐं दादू कैनाल में 3020 क्यूसेक पानी ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। नारा कैनाल में 10,600 क्यूसेक, रोही कैनाल में 10,600 क्यूसेक पानी की फराहमी जारी है। कराची के बोर्ड बेसन वाले इलाके में शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क वेझो समुंड में 7 ॼणा बुड़ी विया। 3 ॼणनि जा लाश हथ, 3 ॼणनि खे बेहोशी की हालत में हथ कयो वियो। 1 ॼणे जो पतो न पियो। गुम थी वियलनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी है। पीपल्स पार्टी शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे अमड़ ऐं बिलावल भुट्टो जी ॾाॾी ज़रैन आरा जो मढ़ नवाब शाह बरसां बालू जाकोबा जे अबाणी कब्रिस्तान में मिटी माओ हवाले। जनाज़ नमाज में आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह, सोहेल अनवर सियाल, अरूफ सिद्दीकी ऐं ॿियनि जी शिरकत। आसिफ अली ज़रदारी सां ज़रदारी हाउस नवाब शाह ते ताज़ियतुनि जो सिलसिलो हलंदड़। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सीनेट चेयरमैन ISPR ऐं ॿियनि तरफ़ां ताज़ियत। सिंध जा 2 अहम रतन मुतहरिक समाजी अगवान नूर नाज़ आगा ऐं अहमद मखतूम लाडाणू करे विया। दरबेले से ताल्लुक़ रखंदड़ अहमद मखतूम नाम्यारे समाजी अगवान सुरैया मखतूम जो भाउ हो। नूर नाज़ आगा सजी जमात मुख़्तलिफ़ सियासी समाजी फॉर्मन ते इंसानी हक़नि ऐं औरतुनि लाइ आवाज़ उथारींदी रही।